अस्सलाम वालेकुम दोस्तों, आए महबूब उमर जो जी हिन वीडियो में आवता आहियूं ॿुधाईंदुसि टे बहितरीनु कॉल रिकॉर्डर ऐप। प्ले स्टोर ते त खोड़ सारियूं तव्हांखे एप्लीकेशन मिली वेंदियूं कॉल रिकॉर्डिंग जे लाइ, पर सभिनी खां बहितर जेके आहिनि उहे टे ई आहिनि ऐं इन्हनि खे मूं इस्तेमालु कयो मुख़्तलिफ़ मोबाइलुनि में, हवावी में, रियलमी में ऐं सैमसंग में तमामु बहितरीनु रिज़ल्ट मिली आहे। उनजे करे आउं तव्हां सां शेयर करे रहियो आहियां, त फटाफट हिन वीडियो खे तव्हां करे वठो लाइक। ऐं लाइक अॼुकल्ह तमामु घटि अची रहिया आहिनि। बहरहाल अचो त शुरूआत कयूं। दोस्त सभ खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे क्यूब कॉल रिकॉर्डर। हिनखे तव्हां ओपन कंदो त हिते लिखिजी ईंदो वेलकम टू क्यूब कॉल रिकॉर्डर ऐं नेक्स्ट एग्री। हिनखे सभिनी शयुनि जी परमिशन खपे, मतिलबु स्टोरेज जी, माइक्रोफोन जी, कॉल फ़ोन जेके बि तव्हांजी डिटेल आहे हुनजी, ऐं तव्हांजा कॉन्टेक्ट लिस्ट में जेको कुझु आहे सभु कुझु ठीकु आहे। हुनजी तव्हांखे परमिशन ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां ॾेई सघो था त हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु करियो, न त तव्हांजी मर्ज़ी आहे प्राइवेसी जे लाइ केतिरे क़दुरु। दोस्तों असेंबली सेटिंग में वञी हिनखे करियो ऑन। हिकिड़ो ॿियो बि मूं इंस्टॉल कयो त ॿिन्ही खे फ़िलहाल ई ऑन करिणो पवंदो। इनजे करे जो हे एप्लीकेशन मां पहिरीं इस्तेमालु कंदो आहियां, पोइ वरी हिननि जी डेटा क्लियर कंदो आहियां, वरी ॿिए दफ़ा इस्तेमालु कंदो आहियां तव्हांखे ॾेखारण जे लाइ, त हुनजे करे हिननि खे परमिशन कोन मिलियल हूंदी आहे। बहरहाल नो थैंक्स, ओके। असां फ्री इस्तेमालु करियूं था, ठीकु आहे। बाक़ी वधीक तव्हां हिनखे जेतिरो न, जेकॾहिं हिनखे ख़रीद करणु चाहियो त तव्हां जेकी सो बची सघे थो। तव्हां छाजी कॉल रिकॉर्ड करणु चाहियो था, हिन में तव्हांखे अलॻि अलॻि ऑप्शन मिलंदा। तव्हां कहिड़ी कॉल रिकॉर्ड करणु चाहियो था, व्हाट्सअप जी, व्हाट्सअप बिज़नेस, इंस्टाग्राम, टेलीग्राम, फ़ोन, हर क़िस्म जी कॉल रिकॉर्ड करे सघो था। मिसाल तौरु फ़ोन तव्हां कंहिंखे करियो, हुनजी कॉल तव्हांजी रिकॉर्ड थी वेंदी। ओके, वार्निंग ॾिनी आहे। ऐं हिते तव्हां पंहिंजो वॉइस बि दोस्तों हुन खां पोइ ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन आहे हुनजो नालो आहे ऑटो कॉल रिकॉर्डर। एप्लीकेशन ही तमामु सादी सिंपल एप्लीकेशन आहे। हिनखे बसि इंस्टॉल करे ऐं हिन जी जेको परमिशन आहिनि उहो टोटल ॾेई करे हिनखे अलाउ करे छॾियो, पोइ बसि तव्हां ॾे आहे कोन। ऑटोमेटिक जेका कॉल ईंदी ख़ुदि ब ख़ुदि रिकॉर्ड करे वठंदी। हीअ व्हाट्सअप ऐं मतिलबु त टेलीग्राम वग़ैरह जी कॉल रिकॉर्ड न कंदी, बल्कि तव्हांखे जेके नॉर्मल फ़ोन्स ईंदियूं आहिनि तव्हांजे कॉल फ़ोन सिम ते, उहे सभु रिकॉर्ड करे वठंदी, ठीकु आहे। उनखां पोइ टे नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे ACR। ऐं हिन में तव्हां हिनखे वॾियूं परमिशनूं आहिनि रिक्वायर्ड, उहे सभु तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं। बसि हीअ कॉल रिकॉर्डर जूं परमिशनूं जेके आहिनि न, इहे मूंखे सही कोन लॻंदियूं आहिनि। ऐं कंटिन्यू करियोसि, कंटिन्यू। हाणे इहो स्टार्ट थी चुको आहे। हाणे तव्हांखे का बि कॉल ईंदी त इहो ऑटोमेटिक रिकॉर्ड करे वठंदो। ऐं वधीक हिन जो जेको प्रो वर्जन आहे उहो तव्हां ख़रीद करे सघो था। ऐं को मसइलो थिए त हुन ते मेल करे सघो था। ॿियो कुझु बि न आहे, इनकमिंग आउटकमिंग फलाणो इम्पोर्टेंट सभु कुझु तव्हां हिन में कॉलियूं रिकॉर्ड करे सघो था। तो दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक कहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तों सां ज़रूरु शेयर कयो, या कमेंट कंदा करियो। काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके कमेंट कनि ई कोन था। ऐं तक़रीबन 51% दोस्त 51% उहे माण्हू आहिनि जेके मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण खां बग़ैर वीडियो ॾिसनि था। त उन्हनि खे गुज़ारिश कंदो आहे, महिरबानी हिन चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो, जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।